हाय गाइस, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू द यूट्यूब चैनल ऑफ शाफिदा ऑफिशियल। अगर आप लोगों ने मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया सो अभी जाके सब्सक्राइब करें एंड डोंट फॉरगेट टू हिट द बेल आइकन। आज जो है वो मेरी तबीयत थोड़ी थोड़ी सी डाउन लग रही है और मुझे खांसी हो चुकी है तो खैर आज जो है वो मेरी दोस्तें आई हुई हैं लाड़काना से और उनका स्पोर्ट्स चल रहा है तो वो आ गई हैं मेहरान यूनी में। सो अभी उन्होंने कॉल करी है कि भाई तुझे भी आना पड़ेगा। सो मैं जा रही हूँ, अभी तैयार होंगी और थोड़ी देर के बाद निकलती हूँ मैं। सो वहाँ पे जाके मिलती हूँ मैं आप लोगों से। फ़िज़ा आई हुई है, बिस्मा और मेरी और दोस्तें भी आई हुई हैं। सो चलते हैं और उनसे मिलते हैं और उनसे पूछते हैं कि यहाँ पे जो इतनी सर्दी है वहाँ पे भी है या नहीं। चलो सारी बातें छोड़ते हैं, अभी तैयार होते हैं और सारा कुछ अपना रेडी करते हैं और फिर आप लोगों से भी मिलते हैं, व्लॉग भी कंटिन्यू करते हैं। पहुंच चुके हैं जिम्नेज़ियम और आप आ रही है सामने से बिस्मा। अस्सलाम वालेकुम। बिल्कुल ठीक। बस यार कल मैं चली बिनिन हारा अॼु छाजी आहे, अॼु कहिड़ी आहे? शक्कर वारनि जी आहे हाँ। ऐं यो बेनज़ीराबाद इन ॿिन्हिनि सां मैच अथनि। आए हाय 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 हाय। चलो हाणे असां अंदरि वञूं था, ॾिसूं था छा सीन आहे, फिर तव्हांखे बि अपडेट कंदा था हलो। हम इंटर हो रहे हैं, ये रही फिजा। चलो इनसे मिलते हैं। हेलो सर। मजे मजे ताकि कर रहे हैं। अरे सर सर कुर्ब कुर्ब कुछ भी बनाइए कर जी हालत वाओ या इन्हनि मां इहा बि उम्मीद कोन्हे। हाँ सही है। नो टेंशन बस वञा थी। हाँ हाँ न ये थोड़ा ही नज़ारो भी ॾेखारियूं माना हेॾे सभु ही नज़ारा भाई आहिनि। नेशनल प्लेयर अथव। अरे आसमान केॾे थी न माना अहिड़ो ट्रैक सूट ॾिनो अथऊं हे पाचन खां वॾो बाक़ी हिते फिट आहे माना असांजे कलर जे हिसाब सां न आहे सेट यार। पर अंधो अंधो कलर तो लगे। ईअं थो लॻे ट्रैफिक पुलिस वारो आहे। क्या सोच है रे तेरी, मानना पड़ेगा। इंटरनेशनल प्लेयर आहे हाँ पर टेबल टेनिस में आई आहे, हॉकी प्लेयर आहे। अच्छा हॉकी जेतिरी अथई पाण सो वार्म अप था करनि। छा था कयो असां यार? हिननि जो जेको आहे की चीफ गेस्ट वारनि जे विच में वेही करे एॾो वीआईपी फील पियो अचे। मां चुप सही आहे। हर अंदाज़े तू डी न जानी हाँ यो डना इहो तव्हां बि सम्झो था इहो डन। हाँ हाराईंदासीं जी हाँ इहा ॻाल्हि पॉइंट आहे। सॉरी जी हाराईंदा पर काथे यार बिरयानी ज़रूर आहे, बिरयानी खाऊं कॾहिं ॿाहिरि हलूं न। घर समझ रहे हो ना? मेम हाइपर लगी पई आहे असांजी। बस मेम एॾा प्यारा त लॻो, हाइपर न थियो प्लीज़ मेम प्लीज़ हाइपर न। हाणे गेम स्टार्ट थी चुकी आहे। हितां ई स्कोर नज़र ईंदो हूंदो तव्हांखे। कॾहिं नेशनल में आहे? गाइस इन जो जेको आहे न नालो थो लिखिजे नेशनल में। ख़ुशि थी थिए। हाणे जेको आहे न हिननि जी मैच थींदी, लाड़काना ऐं सखर जी थींदी। ॾिसूं था केरु थो जीते। आई होप कि लाड़काना ई जीते। हाणे वधीक ॾिसूं था हिननि जी मैच स्टार्ट थींदी त तव्हांखे बि अपडेट कंदासीं। ही ऑडियंस वेठी आहे, तव्हां सॼी सॼी ऑडियंस वेठी आहे, उहा ॾिसे थी। ऐं पाण ऑडियंस आहियां। हाणे कंहिंखे सपोर्ट कयां, हैदराबाद या लाड़काना? हिन सां गॾु आहियां त लाड़काना। हाणे जेको आहे असांखे हिते मिड़ई बोर जो थियूं पिया त हिते अची विया आहियूं। हाणे हरू भरू जूं असां मशीन्स ट्राई कंदासीं। आउं जी दोस्त बि ट्राई करे पई।
वेट चेक कयूं था। अॼु दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। वाह, अधु वज़न तव्हांजे शूज़ में आहे। 40 है। किथे तो पहुंचे? अच्छा ओए ओए 40 थी तो पहुंचे। फाइनली लाड़काना जी मैच स्टार्ट थी चुकी आहे। ही वारी आहे लाड़काना जी, उहा आहे सखर जी। शाबाश शाबाश तस्कीन शाबाश। रात चैलेंज सुनो है तसा तांगा खटे में दास। अच्छा पो वेरी गुड 7.6 पॉइंट या सही। असमा केरा यार केरा ठीक है, को मसलो ना है। केरा 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 दी केरा। वेरी गुड यार नहीं पॉइंट वो भी से पॉइंट है फिर परेशान। ओए बेटा मारेंगे सारे रे। शाबाश। आगे आगे आगे। हाणे असां वञूं था कैंटीन। हेलो केड़ी पे तां के कॉल कर अच्छा कैंटीन ओडे है ना थी अचूं था मैम अचो। सब ने चीज़ें ली हैं। फिज़ा उम्मीद आहे त तूं खाई वई हूंदी सब कुछ। सो गाइस फाइनली असां पंहिंजी गेम खेली चुका आहियूं। लास्ट राउंड रहे थो ऐं आऊं खे वञिणो आहे हींअर घर, छो की आऊं खे ॿिया बि कम आहिनि। सो उते बि वञिणो आहे। इन्विटेशन रहिया पिया आहिनि। बिस्मा सां पंहिंजो ब्लॉग एंड था कयूं। हुते आऊं फिज़ा वारनि खे छॾे आई आहियां, हुननि सां असां मिलंदासीं, पोइ वेंदासीं घर। लेकिन आऊं हिते ब्लॉग एंड थी कयां। आई होप कि तव्हांखे ब्लॉग ही पसंदि आयो हूंदो। अचानक वारो ब्लॉग हुयो लेकिन सुठो हुयो। ईअं ई असांजे ब्लॉग खे पसंदि कंदा रहो, प्यार बरसाईंदा रहो। मिलूं था अगले ब्लॉग में। बाय बाय गाइस।